अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सोप सीरियल दौलाब जी नई अचण वारी एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजो यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल रेदन खे ॻाल्हाइण लाइ घुराईंदो। रेदन ककर खे साण वठी कॾहिं बि न वेंदो। ककर खे चवंदो त तूं हलंदे त पोइ सोडल इहे ॻाल्हियूं मुंहिंजे अॻियां न कंदो, जो अगरि सोडल उहे ॻाल्हियूं कंदो त पोइ तूं उन ते ज़ुल्म कंदे, उनजे करे हू कॾहिं बि तुंहिंजे अॻियां ॻाल्हियूं न कंदो। इन करे तुंहिंजो भलो इन में आहे त तूं इन ते वेही रह त मां सोडल सां ॻाल्हियूं कयां। जीअं सोडल खुली मुंहिंजे अॻियां अचे। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेदन ऐं ककर वारा सोडल ऐं उनजे चाचे मथां ॾाढा ज़ुल्म कंदा। त सोडल खे एतिरो न कुटींदा जेतिरो हुनजे चाचे खे कुटींदा उनजे अॻियां। त हू उहा कोशिश कंदा त सोडल खे हाणे गैरत अचे त हू असांजे अॻियां मजबूर हुजे। इन करे सोडल हिते गैरत कंदो, पंहिंजे चाचे ते ज़ुल्म करण उन्हनि खे न ॾींदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद ऐं अली खान वारा इहे रेदन ऐं ककर खे फासाइण जी पूरी प्लानिंग ठाहींदा। तो रेदन खे अगवा करण जी पूरी प्लानिंग ठाहींदा। बहरहाल रेदन हाली इन्हनि जे बे में कॾहिं बि न ईंदो, छो जो रेदन हींअर होशियार थी चुको आहे। उन करे छो जो हू सोडल वारनि खे क़ैद करे वेठो आहे, उनजे करे हू हाणे घणे खां घणो होशियार थी वेंदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद वारा पूरी कोशिश कंदा सोडल ऐं उनजे चाचे खे आज़ाद कराए वठंदा। इहे सीन हाणे तव्हांखे जल्द खां जल्द अॻे एपिसोड में ॾिसण वटां मिलंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त रेस शाह नवाज़ पंहिंजे माण्हुनि खे हाणे मुराद जे ॻोठ में मोकिले छॾींदो, यानी उन्हनि जो पीछो कंदा मुराद जो। पर हाली मुराद खे हू मारे न सघंदा, यानी उनखे नुक़सान पहुचाए न सघंदा। ऐं पोइ दोस्तों इन्हनि खे पीरियल ॾिसी वठंदो। पीरियल मुराद खे चवंदो त हाणे असांजे ॻोठ में रेस शाह नवाज़ जा माण्हू आया आहिनि। मुराद चवंदो त तूं जॾहिं बि हुननि खे ॾिसी त तूं मूंखे इतला ज़रूरु कजां त मां उन्हनि खे ॿधी विहारे छॾियां, यानी ॿधी उन्हनि खे काबू कयां। छो जो उन्हनि जे मथां का बि हाणे एतबार न आहे, छो जो हू असांखे हाणे कॾहिं न कॾहिं नुक़सान पहुचाए सघनि था, छो जो हू रेस शाह नवाज़ जा माण्हू आहिनि। त शाह नवाज़ इहो पियो चाहे त मां हर हाल में पंहिंजी बेइज़ती जो प्लान कयां, उनजे करे हू हाणे असां सां हर चाल कंदो। असांखे हाणे माराइण जी पूरी प्लानिंग ठाहींदो, यानी असांखे हाणे फासाइण जी पूरी कोशिश कंदो। जे करे हाणे तव्हांखे होशियार रहणो आहे जेसीं ताईं असांजा मसइला हल नथा थियनि। ऐं ॿिए पासे रेस मंसूर पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त तव्हांखे हाली 2-3 ॾींहं पासीरो थियणो पवंदो, जो पुलिस जी हींअर ज़ोर वधी चुकी आहे। असां उनखे कुझु बि नथा करे सघूं, छो जो हू हुकूमत जो माण्हू आहे। जे करे हाली 2-3 ॾींहं तव्हांखे पासीरो रहणो ई पवंदो, जो हाली फ़िलहाल असां उनखे कुझु बि नथा करे सघूं। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त रेदन ऐं सोडल वारा हाणे पाण में ॻाल्हियूं कंदा, यानी ॻाल्हियुनि में सोडल बि वेंदो। बहरहाल रेदन कॾहिं बि न बीहंदो हाली फ़िलहाल ॻाल्हियुनि में, तो अॻिते हाली रेदन ॻाल्हियुनि में ज़रूरु बीहंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों सोडल परेशान हूंदो। सोडल चवंदो त अगरि मूं कुझ खे रेदन वारनि जे हवाले करे छॾियो त पोइ हू उन्हनि खे मारे छॾींदा, नी पोइ उनखे मारे छॾींदा। छो जो हाणे मूंखे हिकु कमु करणो ई पवंदो, अगरि मां उन्हनि खे इन्हनि जे हवाले कयां त पोइ इन्हनि खे भले सां ते हथ रखणो ई पवंदो। जेसीं ताईं ही भलो साईं ते हथ न रखंदा, जेसीं ताईं कुंज मां हिननि जे हवाले कॾहिं बि न कंदसि, जो ही वॾा ज़ालिम आहिनि, कुंज खे मारण में देरि न कंदा। ऐं ॿिए पासे रेस शाह नवाज़ पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त तव्हां कमु होशियारी सां कजो, ईअं न थिए जो मुराद तव्हांखे ॾिसी वठे। अगरि मुराद तव्हांखे ॾिसी वरितो त पोइ तव्हां न ई मुंहिंजे हथां बचंदो, न ई वरी मुराद जे हथां बचंदो, जो पोइ मुराद तव्हांजे हथां अॻियां हथ धोई पवंदो। इन पोइ तव्हां किथे बि न लिकण जी जाइ मिलंदी। जे करे तव्हांजो भलो इन में आहे त तव्हां होशियारी सां कमु कजो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।